पाक फौज बहादुरी से दुश्मन जो मुकाबलो कयो। भारत खिलाफ सोब ते सॼी दुनिया पाकिस्तान की वाखाण कई। पाकिस्तान जंग में भारत के पार्लियामेंट मेंबर अमरिंदर सिंह पाक विदाय हथा भारतीय राफेल जहाज किरण जा सबूत लोकसभा के इजलास में पेश करे छड़िया। अपोजिशन पार्टी कांग्रेस से वास्तो रखंदड़ अमरिंदर सिंह लोकसभा में ॻाल्हाईंदे चयो त भारतीय हुकूमत फौज जा हथ पैर ॿधी हमले ले उमाणियो। हुन पंजाब के भटिंडा वेझो बसियाना एयरफोर्स स्टेशन भरसा राफेल जहाज जो मलबो पान वही ॾिठो। अमरिंदर सिंह लोकसभा के इजलास में जहाज के मलबे जूं तस्वीरूं ॾेखारियो। चयाई जहाज किरण सबब एक माण्हू फोत ऐं 9 जख्मी थिया हुआ। जंगबंदी नाहे कई ऐं जहाज नाहिन किरिया त पोइ मोदी चई दे त ट्रंप कूड़ो आहे। भारतीय लोकसभा में अपोजिशन लीडर राहुल गांधी चयो आहे त जेकॾहिं मोदी में हिम्मत आहे त हिते अची पंहिंजी तकरीर में चए त ट्रंप कूड़ ॻाल्हायो आहे। मोदी वटि इंदिरा गांधी जहिड़ी जुरत आहे त हू साफ़ लफ़्ज़नि में चए त भारत जंगबंदी नाहे कई ऐं भारत जो को बि जहाज नाहे किरियो। पाक फौज बहादुरी से दुश्मन जो मुकाबलो कयो। भारत खिलाफ सोब ते सॼी दुनिया पाकिस्तान की वाखाण कई। पाकिस्तान जंग में भारत के तारीखी शिकस्त ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर में पाक बिजनेस ट्रेन की इफ्तिताही तकरीब के खिताब। चयाई पाकिस्तान रेलवेज़ अवाम ले सफ़र जो सस्तो ज़रियो आहे। खुशी थी तो पाकिस्तान रेलवे में तब्दीली आई है। आम माण्हुनि के शानदार सफ़री सहूलत मिले पई। पीटीआई बानी पंहिंजे ॿारनि खे पाकिस्तान अचण खां रोके छॾियो। अडियाला जेल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पीटीआई बानी चयो त कासिम ऐं सुलेमान पाकिस्तान न ईंदा। संदसि ॿार न कंहिं एहतजाज जी तहरीक में शिरकत कंदा ऐं न ई कंहिं तहरीक की अॻवानी कंदा। पब्लिक अकाउंट्स कमेटी शुगर मिल्स मालिकन ऐं ॾेसारो खंड मोकिलींदड़ जो रिकॉर्ड तलब करे वरितो। पीएसी चेयरमैन जुनेद अकबर की सदारत हेठ इजलास। खंड के बहरान ते बहस। खंड की कीमतुनि में वाध ते गणती जो इज़हार। सेक्रेटरी फूड एंड रिसर्च के गलत अंग अखर पेश करण ते छंड। सेक्रेटरी शुगर मिल्स मालिकन जा नाला कमेटी के फराहम करण खां लवाईंदो रहियो। कमेटी के बुधायो वियो त कराची में खंड की कीमत 210 रुपया ऐं समूरे मुल्क में सरासरी कीमत 173 रुपया फी किलो है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से किर्गिस्तान के आला सतही वफ़द की मुलाकात। किर्गिस्तान काबीना के डिप्टी चेयरमैन आदिल पैसालोव किर्गिस्तान के वफ़द की क़यादत कई। IGC पंजू कामयाब इजलास कोठाइण ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ IGC के दौरे दौरान फैसलन के अमल ने पाकिस्तान जो अज़्म वरजायो। भारत सिंतास मुआहिदे के एक तरफ़े तौर ते ख़त्म नथो करे सघे। भारत जॾहिं बि ॻाल्हियूं करण चाहे पाकिस्तान तैयार आहे। टिनि दरियाहनि ते असांजो हक़ आहे। पानी जो रुख मोड़ियो वियो त क़बूल न कंदासीं। असां पानी जो एक फुड़ो बि छॾण लाइ तैयार नाहियूं। पानी के मामले ते टियाकड़ अदालत में पाकिस्तान की पोजीशन बेहतर आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर की क़यादत में पाक फौज अमन लाइ कोशिशूं करे रही है। नायब वज़ीर आज़म इसहाक डार की न्यूयॉर्क में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो भारत तरफा तकरारी बयाननि सबब पाकिस्तान अलर्ट है। अमरीकी वॾे वज़ीर मार्को रूबियो से मुलाकात ऐं टेलीफोन राब्तो लाभाइतो रहियो। वापार ऐं टैरिफ बाबत बि ॻाल्हि ॿोल थी। ईंदड़ 2-3 ॾींहनि में टैरिफ ते मुआहिदो तय थी वेंदो। गॾियल क़ौमनि में फ़लस्तीन ऐं इसराइल बरियासती हल बाबत कॉन्फ्रेंस। पाकिस्तान जो फ़लस्तीन के UN जो मुकम्मल मेंबरशिप ॾियण जो मुतालबो। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो त अमन लाइ बरियासती हल खां सवाइ को रस्तो नाहे।
अज गज़ा इंसानी हक़नि जे कानून जो कब्रिस्तान बणिजी चुको आहे। पाकिस्तान फ़लस्तीन जी हक़ ख़ुदादियत जी हिमायत जारी रखंदो। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त विच ओभर में जटाधार अमन लाइ फ़लस्तीन मसइलो हल करणो पवंदो। मौजूदा तकरार ख़िते खे गैर मुस्तहकम करे रहियो आहे। ही कदम अमल जोगे ऐं रियासती हल लाइ संदन गॾियल ख़्वाहिशुनि खे पूरो करण ॾांहुं अॻिभराई खे मुतहरिक करे सघे थो। सऊदी अरब जे वॾे वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान चयो आहे फ़लस्तीनी रियासत ठहण ताईं इसराइल सां लाॻापा क़ाइमु ऐं उनखे तस्लीम करण जो सवाल ई पैदा नथो थिए। इसराइल फ़लस्तीन बहरान में रियासती हल खे अमली जामू पाराइण लाइ इलाक़ाई इस्तेकाम जी कुंजी आहे। फ्रांस ऐं सऊदी अरब जी मेज़बानी में न्यूयॉर्क में शुरू थियल 3 ॾींहनि वारी कॉन्फ्रेंस जो अमरीका ऐं इसराइल पारां बाइकाट। पीटीआई बानी जी ज़मानत अपीलुनि ते ॿुधणी 12 अगस्त ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट वकील सलमान सफ़दर जी दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी करे छॾी। वकील सलमान अकरम राजा अदालत खे आगाह कयो त सलमान सफ़दर हिन वक़्तु मुल्क खां ॿाहिरि आहे, उन करे ॿुधणी मुलतवी कई वञे। 50 साल अॻु मयारी तालीम हुई, बदकिस्मती सां अॼु इहो मयार नाहे। टीचिंग लाइसेंस लाइ 4000 उस्ताद इम्तिहान ॾिनो, रुगो 646 उस्ताद पास थिया, जेको अटे में लूण बराबर आहे। 17 साल अॻु फ़ैसिलो कयो त उस्ताद टेस्ट खां सवाइ भर्ती न थींदा। ताज़ो जेकी भर्तियूं थियूं आहिनि सभु मेरिट ते थियूं आहिनि। शागिर्दनि खे कामयाब बणाइण में उस्तादनि जो किरदारु हूंदो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो तक़रीब ख़िताब चयाईं नौजवाननि जे रोशन मुस्तक़बिल लाइ तालीम ऐं तरबियत 2 अहम अंसर आहिनि। ॿारनि जी बुनियादी तालीम खे बहितर बणाइणो आहे। ईंदड़ नस्ल खे जदीद टेक्नोलॉजी जी तालीम ॾियणी पवंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह तक़रीब में उस्तादनि में टीचिंग सर्टिफिकेट विरहाया। इम्तिहान पास कंदड़ समूरनि उम्मीदवारनि खे नौकरियूं नथा ॾेई सघूं। कराची प्रेस क्लब आॾो कुझु उम्मीदवार एहतजाज करे रहिया आहिनि। जेतिरियूं ख़ाली जायूं हुयूं ओतिरा ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि। सूबे में वधीक 2000 स्कूल खोले रहिया आहियूं, जिन में शाम जी शिफ्ट हलाई वेंदी। सिंध जे तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह जो तक़रीब खे ख़िताब चवे थो तालीम खाते खे रोज़गार जो ज़रियो न सम्झणु घुरिजे। टीचिंग लाइसेंस ॾियण जी ऐलान बैदि ग़लति ख़बरूं हलाई वयूं। उस्तादनि खे हथियारनि जा लाइसेंस ॾिना वेंदा, जंहिं ते अफ़सोस आहे। आसिफ अली ज़रदारी ऐवान सदर में न वेठो हुजे हा त ही सिस्टम 6 महीना बि न हली सघे हा। पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर जो तक़रीब खे ख़िताब चवे थो भारत खां जंग खटण पुठियां चीन जी सपोर्ट हुई, छाकाणि त आसिफ अली ज़रदारी चीन जा 13-14 दौरा कया। सख्त गर्मी में 20 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। बिजली फराहम कंदड़ कंपनियुनि खे लोड शेडिंग जो हल ॻोल्हणो पवंदो। कंहिं हिकु बिजली चोर जी सज़ा सॼे इलाइक़े खे नथी ॾेई सघिजे। प्रीपेड मीटर ज़रिए बिजली चोरी जो मसइलो हल थी वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली में ख़िताब। जश्न आज़ादी मौक़े हक़ जे सिलसिले में सिंध हुकूमत जो अहम क़दम। सियाहत ऐं सकाफ़त खाते तरफ़ां 1 खां 14 अगस्त ते समूरनि सकाफ़ती तारीख़ी ऐं सियाहती माॻनि ते हर क़िस्म जी फ़ीस ख़त्म करण जो ऐलान। म्यूज़ियम, गैलरीज़, क़िलनि, तारीख़ी क़ब्रिस्तान, सियाहती माॻनि ते एंट्री, म्यूज़ियम ऐं पार्किंग फ़ीस ख़त्म कई वई। कराची, हैदराबाद ऐं सखर में ग्रैंड म्यूज़िकल इवेंट्स कोठाइण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणो हो त हिन भेरे आज़ादी जो जश्न मौक़े हक़ सां गॾु समूरी क़ौम जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदी। मोहब्बत तेरो में क़त्ल थियल नीगरी फ़ाइज़ा चना जे केस में गिरफ़्तार जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस गिरफ़्तार जवाबदार लाल ॾिनू ऐं अब्दुल जब्बार अदालत खे पेश करे जिस्मानी रिमांड जी सदा कई। अदालत जवाबदारनि खे 3 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो।
आई खैरपुर बरसात गोठ रांझो गबोल में फायरिंग में औरत कतुल। वारसन जो चवण आहे त चोर घर में चोरी के इरादे से दाख़िल थिया त मंजूरा गबोल के जाग थी त हथियारबंद फायरिंग करे खेस कतुल करे फरार थी विया। पुलिस मूजिब शुरुआती तौर जान मिली त नारी के कहरे के इल्ज़ाम हेठ कतुल कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे।